अच्छा साईं, ये जेको महांगाई जी जेका आहे सा उन्हनि जेको काथो ॿुधायो आहे 6.7 वधियो आहे, तव्हां मुतमइन आहियो इहो जेको अंग अखर ॾिना विया आहिनि? न न मूंखे त नथो लॻे इन जे 6% कोन वधियो आहे, इहो 7.66 जेको आहे न 7 जेको आहे 2.66 बल्कि 72 ताईं पियो आहे। त इन में जेको आहे सो एतिरो इहो न आहे, इन खां वधियो बि आहे, मतिलबु जेका हिन जी जेका लेवल जेका आहे इहा वधी आहे 6 खां मथे 7.66 ताईं बि वई आहे। लेकिन जेको आहे हुकूमत जा पंहिंजा हिकिड़ा एदाद शुमार आहिनि, स्टेटिक्स आहे जेको हुननि जो पंहिंजो तरीक़ेकार आहे। लेकिन जेको विच में जेको असांखे जेका हुन में मिली पई हिन जी जेका उहा इहा हुई त भई जेको आहे सो 11 पॉइंट जेको आहे 77 ते जेको आहे न इहो जेको आहे महांगाई जी शरह जेको आहे पोगी पहुती। हालांकि हिन साल जी शुरू ताईं जेको आहे इहा 3.5% ते हुई। ऐं इहो जेको तव्हां ॾिसो था जेको ॿाहिरां जेको डॉलर्स अचनि था, असांजे जेके पाकिस्तानी मुल्क खां ॿाहिरि रहनि था, तक़रीबन हिकिड़ो काथो लॻाइल आहे 90 लख पाकिस्तानी माना ॿाहिरि रहनि था। हुन हिसाब सां जेको इन्हनि रिसीव थिया आहिनि असांखे 381 अरब डॉलर्स जी जेका आहे सा पाण वटि डॉलर्स आया आहिनि, या जेके ज़र चइजे त असली मुल्क में आया आहिनि। इहे अंग अखर जेके आहिनि सही लॻी रहिया आहिनि तव्हांखे? इहो घटि न आहिनि सफ़ा? मुंहिंजो ॾिसो न, असांजो पाकिस्तान जो जेको इन्हिसार आहे उहो सॼो जेको आहे सो इन ते आहे, जेके असांजा पाकिस्तानी जेके ॿियनि मुल्कनि में कमाए पंहिंजो ज़रे मुबादला हिते मोकिलीनि था त उन ते इन्हिसार आहे। ऐं प्लस एक्सपोर्ट ते, एक्सपोर्ट में बि कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जीअं जेको आहे टेक्सटाइल आहे ऐं फर्टिलाइज़र आहे ऐं जेको आहे इहे जेके शयूं आहिनि त इन्हनि ते जेको आहे सो असांखे जेको आहे सो इहो आहे त भई जेको आहे इन्हनि मां पाकिस्तान खे घणो कुझु मतिलबु जेको आहे जेको ज़रे मुबादला मिले थो। ज़ाहिर आहे जेकॾहिं असांखे ज़रे मुबादला अचे थो त वरी असां पेट्रोल था वठूं, असां ॿियूं शयूं ॿाहिरां घुरायूं था, त उनजे बदिले में असांखे वरी ॾियणो पवे थो ॿियनि मुल्कनि खे। त तव्हां इहो, लेकिन हींअर जेका सूरत हाल आहे, तव्हां इहो अंदाज़ो लॻायो त अमेरिका हुजे, UK हुजे या जेके ॿिया मुल्क आहिनि, उतां जेको आहे हू हर जेको मुल्क जी सूरत हाल, मुआशी सूरत हाल ख़राबु आहे। त उते गैर मुल्की जेके रहनि था, जेके बग़ैर इजाज़त जे या जेको आहे सो गैर क़ानूनी रहनि था, उन्हनि खे हू कढनि पिया ऐं हुननि खे ॿाहिरि मोकिलनि पिया। उहे असांखे पैसा मोकिलींदा आहिनि, उनजो फ़र्क़ु पियो आहे। ऐं उन खां अलावा दुबई, तव्हांखे ख़बर आहे त उनजी हालात कहिड़ा आहिनि। पाकिस्तान जा जेको तमामु जेको हिकिड़ो सुठो जेको तिजारती माहौल हो, उहो तव्हां ॾिठो हूंदो त हींअर जेको इन में हो दुबईअ में घणो कुझु हो कारोबार पाकिस्तानियुनि जो, उते जेको हुननि जा पैसा इन्वेस्टमेंट थियल हुआ उहे हुआ। ऐं उन खां अलावा सऊदी आहे, क़तर आहे, हर जॻह ते हिकिड़ो कारोबार जेको आहे न बिल्कुलु उते साक़त लॻो पियो आहे, माना ख़ामोश लॻो पियो आहे। ऐं उहे जो जेतिरा पैसा अचणु खपनि न